ओ मामा केॾां थो वञे, टपड़ ॿधियूं थो वञे या? निहायत ॾुख जी ख़बर आहे, सोशल मीडिया ते ॾिठोसीं असांजे नंढड़े भाउ अली हैदर शीदी जे नागानी मौत ते रोड हादसे में हू फौत थी वियो आहे। हुयो त नंढड़ो, लेकिन सोशल मीडिया जी दुनिया में हिकु वॾो नालो हो, हिकु रंग जो बूरो लेकिन ख़ूबसूरत इंसान हो ऐं चङनि माण्हुनि खे अलाह ताला जल्द पाण वटि घुराए थो। असांखे अफ़सोस आहे उन जी नागानी मौत ते। अलाह ताला उन्हनि जे पोयरनि खे जेको आहे सो सब्र जमील अता फ़रमाए। आमीन सुम आमीन। तव्हांखे जेतिरो थी सघे उनखे सोशल मीडिया ते बेटा पेश कयो, उन्हनि जा विडिया शेयर कयो त जीअं हू वेंदे वेंदे हिकु सुठी जेको आहे सो शइ खणी वञे, माण्हुनि जो दुआऊं खणी वञे। असां एतिरो ई फ़क़ति करे था सघूं। अलाह ताला उनखे पंहिंजे प्यारनि सां गॾु रखे, अलाह ताला उनखे जन्नत नसीब करे। अली हैदर शीदी, अलविदा बा।